अस्सलाम वालेकुम। टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में खुश आमदीद। बारो अज असी क्लास बे जो सबक 13 पढ़ंदासूं। ईद उल फितर। रमज़ान जो महीनो मुसलमाननि लाइ भलारो आहे। उन महीने में मुसलमान रोज़ा रखंदा आहिनि। महीने जी आख़िरी तारीख़नि में ईद लाइ सामान, कपड़ा लटा ऐं सूखड़ियूं पाखड़ियूं ख़रीद कंदा आहिनि। शवाल महीने जी चंड ॾिसण सां ईद जो ऐलान थींदो आहे। चंड जो ऐलान रेडियो ऐं टीवी तां कयो वेंदो आहे। माण्हू माड़ियुनि ते चढ़ी जा मथां हंधनि तां चंड ॾिसण जी कोशिश कंदा आहिनि। ईद जे ॾींहुं सुबुह जो माण्हू वेझी नवां कपड़ा पाईंदा आहिनि। मस्किननि में फितरो ऐं खाधो वराइबो आहे। ईदगाह ॾांहुं नमाज़ पढ़णु वञिबो आहे। हिन ईद खे ईद उल फितर चइबो आहे। ईद जे ॾींहुं ॿार ॾाढा ख़ुशि हूंदा आहिनि। माइटनि खां ईद जी ख़र्ची वठी शयूं ऐं रांदीका ख़रीद कंदा आहिनि। के ॿार चोडोल में चढ़ंदा आहिनि, के पींग पिया लुॾंदा आहिनि त के वरी चेकले ते फिरंदा आहिनि। ईद जे ॾींहुं क़िस्मे क़िस्मे उम्दा ताम तयारु कया वेंदा आहिनि। सीरा, सयूं, खीर, खारकूं ऐं ॿिया खाधा रधबा आहिनि। उहे शयूं पाड़े वारनि खे बि ॾिबियूं आहिनि। ईद जी शाम जो शहरनि ऐं ॻोठनि में रांदियूं बि थियनि। किथे कोडी रांदि, किथे मलाखड़ो त किथे क्रिकेट रांदि थिए। नंढा वॾा रांदियुनि खे चाह सां ॾिसंदा आहिनि। वारो अॼु जो सबक़ पूरो थियो। मिलंदासूं ॿिए सबक़ ॿी वीडियो सां गॾु। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़। असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा जी तव्हांखे अपडेट मिलंदी रहंदी। वधीक तव्हां तस्वीरूं बि ॾिसो त ईद उल फितर जो चंड ॾिसण लाइ ऐं ईद मिलनि पिया ऐं ईद मल्हाइनि पिया।